मूं काल्ह हिकिड़ी मुअल औरत ॾिठी जेका असां वांगुरु साह खणी रही हुई। औरत मरंदी कीअं आहे? छा कॾहिं तव्हां औरत खे मरंदे ॾिठो आहे? ज़िंदा औरत तॾहिं मरी वेंदी आहे जॾहिं उन जे चहिरे तां मुस्कुराहट मोकिलाई वञे, जॾहिं उनखे पंहिंजी ख़ूबसूरती जी का बि परवाह न रहे, जॾहिं उहा कंहिं जो हथु मज़बूती सां न पकड़े, जॾहिं उहा कंहिंखे भाकुर पाइण जो इंतज़ारु करणु छॾे ॾिए, ऐं जॾहिं मोहबत जी ॻाल्हि करणु वक़्तु उन जे चहिरे ते हिकु तंज़ सां भरियलु मुस्कुराहट अची वञे, ईअं हिकु औरत मरी वेंदी आहे। असांजे विच में केतिरियूं ई अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके साह खणी रहियूं आहिनि, पर उहे घणो पहिरियां मरी चुकियूं आहिनि।